लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। सॾु कयो राशिद मिठिया जी तंहिंखे सभु चओ। सॾु कयो राशिद मिठिया जी तंहिंखे सभु चओ। हुकूमतें जेके मञो जेको मिठे क़ाइद कयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। कॉन्फ्रेंस रखियल ख़ालिद मिठे जे याद में। कॉन्फ्रेंस रखियल ख़ालिद मिठे जे याद में। जो बहादुर शेर लीडर सिंध जो बेशक हुयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। आबदो क़ाइद फज़ल रहमान भी हितड़े अदा। आबदो क़ाइद फज़ल रहमान भी हितड़े अदा। शान शौकत सां करण शिरकत सजण पहुचे पयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। नूर महमद ख़ास खेली भी कंदो शिरकत अदा। नूर महमद ख़ास खेली भी कंदो शिरकत अदा। पंहिंजे प्यारनि खे भी आहे ते हलण जे लाइ चयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणे जे अंदर जलसो रखियो आहे वयो। 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो।